सिंधी नावल मयार ऐं मिक़दार में अवां सभिनी आयलनि खे भलीकार कयां थी। अवां जे साम्हूं असांजा 4 स्पीकर आहिनि जेके कंहिं बि तारुफ़ जो मुहताज न आहिनि ऐं टाइम जीअं त अॻे ई असांजो माना इलाही लेट थी चुको आहे, उन करे तारुफ़ वारे सिलसिले में आऊं न थी वञा, बाक़ी नालनि खां असां मां हर को वाक़ुफ़ु हूंदो। ऐं सिधो साईं ज़ैब साहब दिलि में न कजो त तारुफ़ खां सवा ऐं सिधो सवालनि ते वञा पई। सही मुहताज बि न आहे, को शक कोन्हे। असांजो हर लेखक हिते जेके वेठल आहिनि ज़ाहिर आहे उहे पंहिंजे पंहिंजे फील्ड जा ज़ाहिर ॼाणू आहिनि, लेखक आहिनि, तंहिं करे ई हिते वेठल आहिनि। साईं ज़ैब साहब अवां खां हिकु सवाल खां अॻु में ऐं साईं जिन जो हीउ किताबु जेको अची चुको आहे अवां सभिनी खे माना ॾेखारियां पई। साईं अवां खां सवाल आहे त अव्हांजे ख़्याल में हाणोके नावल में का नवाण आहे जेको अॼुकल्ह लिखिजे थो पियो? हाणोको नाविल जेकॾहिं खणिजे त मुंहिंजो ख़्यालु आहे त घटि में घटि 21वीं सदीअ जी ॻाल्हि कजे, को हिकिड़े साल जी ॻाल्हि न कबी। त 20-25 साल अॻे जॾहिं असां ॾिसूं पिया त साल में को हिकिड़ो नाविल पियो अचे, को 2 पिया अचनि ऐं को साल अहिड़ो बि गुज़री वेंदो जंहिंमें हिकिड़ो बि नाविल न छपबो। मूंखे यादि आहे त हिकिड़े साल असांजो दोस्त आहे सलीम चन्ना, उहो लैंग्वेज अथॉरिटी खे ॾेई आयो नावल जी सिन्फ़ में पंहिंजो किताबु एवॉर्ड जे लाइ, ऐं पोइ उन साल ॿियो को बि नाविल कोन आयो। त मूंखे हुन सलीम चन्ना खिली ॿुधायो अची, यार मां चयोमांनि भला कोन आयो त हिकिड़ो त मूं लिखियो आहे। सो इहा सूरत हाल इहा हुई त नाविल अहिड़ो बि साल गुज़रियो को जो हिकिड़ो बि कोन छपियो। ऐं हमेशह इहा आवाज़ु उथंदो रहियो त सिंधी ॿोलीअ में नाविल कोन्हे, नथो लिखियो वञे, वाक़ई घटि हुयो, न हुअण जे बराबरि हो, अटे में लूण जेतिरो बि कोन हुयो। ऐं पोइ वरी हिकिड़ो नाविल जो जेको दौरु आयो ऐं हिक ॿिए जे पोयां एतिरा नाविल आया पे जो जेके 20 सालनि में जेतिरा नाविल न पे छपिया ओतिरा हिकु साल में छपजनि पिया हाणे। ऐं रोज़ु ॾिसूं था को न को किथे न किथे के नौजवान जो नाविल अचे पियो थो। हाणे नाविल जी खोट जी ॻाल्हि त मुंहिंजो ख़्यालु आहे, मूंसां इख़्तिलाफ़ु करे सघनि था ऑडियंस बि, मुंहिंजा दोस्त बि वेठा आहिनि, इख़्तिलाफ़ु करे सघनि था पिया, उन्हनि खे राइट आहे। ऐं सम्झां थो त नाविल जी खोट जेका आहे मिक़दार सां पूरी न थींदी, मयार सां पूरी थींदी। हाणे जेकॾहिं मिक़दार ई आहे त पोइ मिक़दार असां वटि हाणे आहे, पर खोट जेका आहे नावल जो जेको बुक शेल्फ आहे उहो बज़ाहिर भरियल नज़र अचे भली, पर असुलु जेको आहे कमु उहो नज़र अचे जेकॾहिं उन शेल्फ जा 10 खाननि जे बजाए 2 खाना भरियल हुजनि ऐं उहे पढ़ण ते मजबूर कनि त मां चवंदुसि त पोइ असां ओॾां विया आहियूं। ऐं नाविल जॾहिं हिकिड़ी सिन्फ़ अहिड़ी आहे, के किताब हूंदा आहिनि जेके असां हिते लेखक दोस्त वेठा आहिनि खोड़, ही सभु असांजा पढ़िया लिखिया नौजवान लेखक दोस्त वेठा आहिनि, अमर लगारी आहे, ही सभु असांजा दोस्त हेठि मूंखे नज़र अचनि था। मूंखे ख़बर आहे त पढ़ण वारा माण्हू आहिनि, इहो उन्हनि जो बि तजुर्बो हूंदो। केतिरा किताब दोस्तनि वटां मिलनि था, केतिरा किताब ख़रीद कयूं था पिया, उन्हनि मां के किताब अहिड़ा हूंदा आहिनि जेके उथलाईंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं, रखी छॾींदा आहियूं त हीउ पियो हुजे। ऐं के किताब अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा कुझु हिसा पढ़िबा आहिनि। इवन फिक्शन में कहाणियुनि जो किताबु अचे थो, असां किताबु वठूं था, ज़रूरी कोन्हे त उन किताब में जेकॾहिं 20 कहाणियूं हुजनि त असां 20 पढ़ूं, थी सघे थो उन में 4 कहाणियूं असां उथलाए पढ़ूं ऐं वरी रखी छॾियूं। नाविल अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंखे मुकमिल पढ़ियो वेंदो आहे, वाहिद सिन्फ़ आहे लिटरेचर जी जंहिंखे नाविल खे मुकमिल पढ़ियो वेंदो आहे। मूंखे इहा साॻी ॻाल्हि असांजे दोस्त उर्दूअ जो सीनियर राइटर आहे, नावलिस्ट आहे, पंहिंजो नालो विसरियो थो अची वेंदो, त हुन चयो त मां नाविल पूरो पढ़ंदो आहियां। हाणे उहो पूरो नाविल पढ़ण लाइ जेकॾहिं नाविल पाण मजबूर करे थो त पूरो पढ़ी सघिबो, न त पोइ नाविल अणपढ़ियो रहिजी वेंदो आहे। ऐं मां सम्झां थो त कामयाबु नाविल उहो हूंदो आहे जो जेकॾहिं पढ़ंदड़ वक़फ़े ख़ातिर ई सही, ज़ाहिर नाविल
घणो करे मुख़्तलिफ़ वक़फ़नि में पढ़िबो, हिकिड़ी सिटिंग में घटि नावल पढ़ी सघिबा आहिनि, नंढो हूंदो नावलेट हूंदो त पढ़ी वेंदो माण्हू, न त हुनखे वक़फ़नि में पढ़िबो ज़ाहिर आहे। पर नाविल कामयाबु उहो आहे जेको जॾहिं वक़फ़े ख़ातिर रखिजे त पढ़ंदड़ खे लॻे त पाण उन नाविल जे विच में किथे रहिजी वियो आहे, उते पियो आहे ऐं उहो उन में मुंझल हुजे त हाणे जेसिताईं वरी हिनखे मां खणा। त इहो ज़रूरी आहे। स्टोरी टेलिंग जो जेको आर्ट आहे उहो सभ खां वधीक लागू थिए थो नाविल ते, शॉर्ट स्टोरी ते बि लागू थिए थो, यकीनन थिए थो। पर शॉर्ट स्टोरी जेका आहे उहा मुख़्तसर लफ़्ज़ आहिनि, 5-6 लफ़्ज़नि खां वठी मतिलबु 40 सफ़ा 50 सफ़ा। पर नाविल जेको आहे जेसिताईं स्टोरी नंढी कहाणी माण्हू पढ़ी बि वेंदो, ठीकु आहे 10 पेज 5 पेज पढ़ी बि वेंदो त ॾिसूं पछाड़ी छा थो हिन मां निकिरे। पर नाविल में जेकॾहिं स्टोरी टेलिंग जो नाहे उनसर शामिलु त उहो नाविल पोइ रखिजी थो वञे पियो ऐं पोइ उहो पढ़ंदड़ ताईं पहुचे नथो, कम्यूनिकेट नथो थिए पियो। त इहा असां वटि खोट अञा ताईं मौजूदु आहे। मां ईअं नथो चवां, सभिनी खे रद्द नथो कयां, ऐं केतिरा नाविल अहिड़ा आहिनि जेके पाण पढ़ाइनि था ऐं पाण पढ़ाइण जहिड़ा नाविल लिखिया विया आहिनि असां वटि। पर उन्हनि नौजवाननि खे बि अञा वधीक स्टडी जी ज़रूरत आहे त उन में उहा ग्रिप उहा जेका अचे, जेका पोइ उहा वक़्त सां गॾु विसरी न वञे। ऐं तव्हां अॼु नाविल हिकिड़ो पढ़ो ऐं तव्हांखे 10 साल गुज़रनि, 20 साल गुज़रनि, 30 साल गुज़रनि त उनजी स्टोरी तव्हांजे दिमाग़ में रहे त मूं हीउ नाविल पढ़ियो त उनखे नाविल चइबो। कुझु अर्सो पहिरें जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे मां, इजाज़त आहे जेकॾहिं अॻिते वञो मां रोकियां सर कंटिन्यू करे वठो त हिते कराची में अदी नूरुल्ला शाह जे घर वेठो हुजां मां। हाणे मूंखे ख़बर आहे त अदी नाविल लिखियो पे, मुंहिंजो ख़्यालु मूंखे नज़र अचे पई अदी वेठी आहे, वॾी महिरबानी अदी सां वेठो हुउसि मां संदन घर में, नाविल जी ॻाल्हि निकिती त पुछी मूंखां चई ज़ेब अॼुकल्ह ॿुधूं पिया नाविल तमामु घणा पिया लिखजनि। मूं चयो हा अदी घणा लिखजनि पिया पर खोट पूरी न पई थिए। त ॻाल्हि सम्झी वई अदी, ज़ाहिर आहे मुरकी पई। वरी ॿिए दफ़े मुंहिंजो अदीअ जे घर वञणु थियो त चई ज़ेब मूं नाविल 25-30 मूं हथु करे वरिता पर बसि मूंखे मज़ो कोन थो अचे पियो। हेॾी वॾी लेखक आहे जंहिंजो को मिसाल कोन्हे। ऐं अल ऐलान चवां थो, एज़ ड्रामा राइटर मूंखे तमामु वॾी शोहरत मिली। मूं जेको PTV खां वठी ट्रेवल शुरू कयो ड्रामे जो, ऐं जॾहिं उन पंहिंजे दौर जे नाले वारनि प्रोड्यूसर सां कमु कयो, पर जॾहिं हिकिड़ी पहिरीं सीरियल अदीअ जी निगरानीअ में मूं लिखी जानशीन, त मूंखे लॻो त इहे 12 साल जेको मूं ड्रामो लिखियो उन में ड्रामो कोन हो, मां अदीअ खां सिखियो आहियां। त हम उमिरि आहियूं असां, हम उमिरि आहियूं, गॾु लिखणु शुरू कयो आहे, पैदाइश जो साल साॻियो आहे, पर हू जेको अचे थो मथां जेको कुदरत जे तरफ़ां उहो अदीअ खे ॾात आहे। त मां अदीअ खां सिखियो। नाविल जी जॾहिं ॻाल्हि निकिती, अदी मूंसां ज़िक्र कंदी रहे जॾहिं बि मिलंदा आहियूं, ऐं अदीअ खे चवंदो आहियां अदी उहो नाविल मुकमिल कयो। त लास्ट टाइम जॾहिं मीटिंग थी त मूंखे चयईं ज़ेब नाविल मां अञा जेको आहे मां रोके छॾियो आहे, अञा सोचां थी। त हिकिड़ो नाविल मूं शुरू कयो, इहो सीता ज़ैनब जेको ट्रांसलेट बि थियो, पाकिस्तान खां ॿाहिरि बि छपियो, 7 साल लॻा मूंखे 150 सफ़नि में। हिकिड़ो नाविल मूं ॿियो शुरू कयो आहे जेको 2014 खां शुरू कयो आहे। नियाज़ साहब वेठो आहे, 2014 में मूं ॿुधायो, अॼु 23 हले थो, उहो अधूरो आहे। मूंखे अदीअ सां जॾहिं हू मुंहिंजो हुयो त हिनखे पूरो कयां। हाणे जॾहिं अदीअ सां मूं कलाक खनि जी हिकिड़ी डिस्कशन हुई त मां बेहतरी कॉन्शियस थी वियुसि ऐं मां उहो पूरो न कयो आहे। त मां उन ते सोचींदो रहियुसि ऐं मूं ॿाहिरि शमीम सां चांहि वेठे पीती त मूं सोचियो, ॿुधायोमांसि त मां हाणे सोचां थो त इनखे पहिरें चैप्टर खां मां वरी लिखां। नाविल जे लाइ संजीदगी खपे, त उनखे उन संजीदगीअ सां जॾहिं लिखियो वेंदो त असांजे नौजवाननि में टैलेंट आहे, पर ओतिरी संजीदगीअ सां लिखियो वेंदो त यकीनन उहो कामयाबु नाविल निगार थींदा। आगा सलीम जो नाविल पाण पढ़ाए थो पियो, अमर जलील जो नाविल गूंगे ॻाल्हायो उहो पाण पढ़ाए थो, पर हक़ीक़त में तव्हांखे ॿुधायां हिकु अधु मिंट में, त उहो अमर जलील हिकिड़ो सीरीज़ शुरू कई हक़ीक़त में, त जहिड़ो हिकिड़े कैरेक्टर ते हुन कालम पे लिखिया फोर्टनाइटली, ऐं पोइ उहो कहाणी जुड़ंदी वई ऐं उन मां हिकिड़ो नाविल ठही वियो। पर उन में स्टोरी टेलिंग ज़ाहिर अमर जलील में आहे, उन अलाए केतिरा एडिशन निकिरनि था पिया, पर उहा शइ जेका पाण पढ़ाए उनखे ओड़ियूं असांजे नौजवाननि खे इहो ख़्यालु करणु खपे, उन ते महिनत करणु खपे। नाविल जेको आहे फ़क़ति तख़लीक़ी त आहे, पर उन ते
रिसर्च करण जी बि ज़रूरत हूंदी आहे, कैरेक्टर्स जे हवाले सां, स्पॉट्स जे हवाले सां तव्हां कंटिन्यू कयो। ज़बरदस्त सर। हाणे डॉक्टर मुबारक साहब ॾे वेंदमि। सवाल इहो त सर सिंधी नावल जे पस मंज़र में अवां खां सवाल कयां पई त हीउ पंहिंजो जेको सिंधी नावल आहे हिन में अवें छा था सम्झो त टेक्स्ट ऐं मतन में माना तब्दीली जी ज़रूरत आहे। जीअं पाण वटि अॼु ॾींहं ताईं बहिराड़ी वारे ई टेक्स्ट वारे हिसाब में असीं लिखंदा पिया अचूं, अव्हां जो हिन बारे में छा ख़्यालु आहे? महिरबानी डॉक्टर शमीम, महिरबानी सिंध लिटरेचर फेस्टिवल वारा, साम्हूं वेठल दोस्तो हक़ मौजूदु। सभ खां पहिरियों त सिंधी नाविल जे हवाले सां ज़ेब सिंधी साहब ॻाल्हि कई त असां वटि मिक़दार आहे, मयार कोन्हे। पहिरियों त इहा ॻाल्हि क्लियर थियणु खपे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मिक़दार हूंदी त मयार हूंदो। क्वांटिटी चेंज इंटू क्वालिटी। मिसाल तौरु कंहिं दौर में सॼे साल में हिकिड़ो नाविल मुश्किल सां छपंदो हो त उन नाविल जे मयार जी असां कहिड़ी ॻाल्हि कंदासीं। जेकॾहिं असां वटि काफ़ी शयूं हूंदियूं पोइ ज़ाहिर आहे असां उनजी मयार जी ॻाल्हि कंदासीं त उहा शइ थिए पई। उनखां पोइ मिक़दार ऐं मयार जे हवाले सां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदासीं त असां वटि नाविल लिखण खां पोइ जेके प्रोफेशनल लवाज़िमात आहिनि उहे असां वटि न हुजण जे बराबरि। उन में हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका आहे उहा एडिटिंग जी आहे त असां वटि नाविल एडिट कोन पिया थियनि ऐं नाविलनि जा एडिटर असां वटि आहिनि ई कोन, पब्लिशर बि कोन्हे डेफिनेटली। त असां वटि ईअं सम्झो त प्रिंटिंग प्रेस रखियूं वेठा आहिनि ऐं पब्लिश कराइनि था पिया। अदरवाइज़ ईअं थींदो आहे त जेके वॾा नाविलिस्ट आहिनि, जेके दुनिया जा नाविल निगार आहिनि, जेके नोबल प्राइज़ विनर आहिनि, त उन्हनि जूं स्टोरियूं पढ़ंदो तव्हांखे महसूसु थींदो त उहे पंहिंजे नाविलनि खे 8-8, 10-10, 20-20 दफ़ा एडिट कराईंदा आहिनि ऐं हिकिड़ा एक्सपर्ट वेठा आहिनि जेके उन्हनि खे ओपिनियन ॾियनि था पिया त हिन नाविल में कहिड़ी शइ अचणु खपे, कहिड़ी शइ न अचणु खपे ऐं पोइ नाविल हिकिड़े प्रोसेस मां गुज़री करे अचे थो ऐं पोइ हिकिड़ो नाविल थिए थो, पंहिंजो असरु छॾे थो पियो। छो त हुन में काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो तारीख़ी नाविल आहे त उहो तारीख़ दाननि जे नज़र मां गुज़रणु खपे। हिकिड़ो नाविल जेकॾहिं समाजियात जे हवाले सां आहे, नफ़्सियात जे हवाले सां आहे त नफ़्सियात जा माहिर जेके आहिनि एडिटर हुजनि उहो उनखे ॾिसनि। नाविल निगार हिकिड़ो राइटर आहे, उहो राइटर ज़रूरी न आहे त सभिनी शोबनि में एक्सपर्ट हुजे ऐं माहिर हुजे ऐं पोइ उहो नाविल लिखे। मयार जे हवाले सां बाक़ी जॾहिं टेक्स्ट जी ॻाल्हि अचे थी पई त डेफिनेटली असां वटि काफ़ी अरसे ताईं 2-3 स्टीरियोटाइप क़िस्म जा टेक्स्ट असां वटि मौजूदु रहिया आहिनि। उनमें सभ खां अहम जेको आहे उहो आहे कैंपस नाविल या मोहबत वारी ॻाल्हि ऐं ॿिए नंबर ते जेको हीरो ऐं शिवलरी वारी ॻाल्हि आहे त असां नाविलनि में हरूभरू कोशिशि कंदा आहियूं त हीरोइज़म डेवलप करण जी कोशिशि कंदा आहियूं। या त हू आशिक़ महबूब जी ॻाल्हि हूंदी आहे, प्यार मोहबत जी ॻाल्हि हूंदी आहे। जेकॾहिं उहा न हूंदी आहे त ॿियो नाविल असांजो तारीख़ी हीरो या जेको समाजी हीरो हूंदो आहे उनखे डेवलप करण जी कोशिशि कंदा आहियूं। शिवलरी जी उन में जेके समाजी उनसर आहिनि, समाजी मसइला आहिनि माण्हुनि जा, किरदारनि जा, हीरोज़ जा, असां उनखे इग्नोर करे छॾींदा आहियूं। पर मुंहिंजे ख़्याल में गुज़िश्ता जेकॾहिं कुझु सालनि जा 5-10 सालनि जा नाविल असां खणी ॾिसंदासीं त उन्हनि नाविलनि में शयूं काफ़ी चेंज थियूं आहिनि। उन्हनि चेंज इन सेंस में थियूं त उन्हनि में असां मिडिल क्लास खे बि ॾेखारणु शुरू कयो आहे, माण्हुनि जी नफ़्सियात खे बि ॾेखारणु शुरू कयो आहे। प्लाट जे हवाले सां नाविल जेको आहे असां उहो चेंज करणु शुरू कयो आहे। रसूल मेमन जो नाविल कुता असां मिसाल करे वठी सघूं था त उन में हरूभरू को हीरोइज़म वारी ॻाल्हि कोन्हे का, हरूभरू उन में प्यार मोहबत रोमेंस वारी ॻाल्हि कोन्हे का। ऐं जेकॾहिं उन सेंस में असां डिस्टोपियन नाविल खणूं त कलीम बुट जो जेको आहे यूथोपिया नाविल आहे त उन में हिकिड़े डिस्टोपियन कंडीशन आहे जंहिंखे तव्हांखे मुस्तक़बिल में ख़राबु भयानक नतीजा ॾेखारण जी हिकिड़ी ॻाल्हि कई वई आहे। या अकबर सुमरे जा नाविल मिसाल तौरु शहर जी ॻाल्हि जेकॾहिं पोस्ट ज़िया जेका आहे पीरियड आहे उन में छा थियो पए ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जा जेके कॉन्सिक्वेंसिस असां ज़िया दौर खां पोइ ॾिठा आहिनि उन्हनि शयुनि खे डिपिक्ट कयो वियो आहे। या अकबर सुमरे जो खुमात नाविल आहे, पोस्ट 9/11 खां पोइ जेका सूरत हाल असां वटि डेवलप थी आहे, एक्सट्रीमिज़म वारी कंडीशन डेवलप थी आहे, त अहिड़े क़िस्म जा नाविल असां वटि आहिनि। मिसाल तौरु कंटेम्पररी इशूज़ ते कोविड आयो आहे ऐं कैफ़े अदब आहे, असां वटि नाविल में काफ़ी तजुर्बा आहिनि। इहे हिकिड़ा नवां टेक्स्ट आहिनि जेके हरूभरू तव्हांखे ईअं कोन ॿुधाईंदा त हीरो छा आहे, हीरो छा हुजणु खपे। वाहिद सुमरे जो मिसाल तौरु अधु चहिरो नाविल आहे, एनजीओ कल्चर जे हवाले सां या ख्वाबनि जे हवाले सां या हुनजी इंसानु हिकिड़ो अधूरो हूंदो आहे उन हवाले सां। त टेक्स्ट जेको पुराणो आहे असां वटि हाणे काफ़ी चेंज थिए पियो ऐं जेके नवां नाविल निगार आहिनि, जेके नाविल राइटर्स आहिनि हिन वक़्तु, उहे काफ़ी शयूं चेंज कनि पिया त टेक्स्ट हिकिड़ो नओं ॾियनि असांखे। नए टेक्स्ट जो मतिलबु बि हूंदो आहे त तव्हां वटि मतन बि नओं आहे, तव्हां वटि ॻाल्हि बि नई आहे ऐं तव्हां वटि मसइला बि नवां आहिनि। त असां वटि रुॻो 2 मसइला कोन्हे त तारीख़ी हवाले सां असां वटि हीरो दो होशू ऐं हिमो रहिया आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते ज़बरदस्त आहिनि।
पर सिर्फ़ु उहा ॻाल्हि कोन्हे का, पर उन सां गॾोगॾु असां वटि समाजी मसइला बि आहिनि, असां वटि नफ़सियाती मसइला बि आहिनि, असां वटि सियासी मसइला बि आहिनि, उन्हनि ते असां वटि नाविल अचनि पिया ऐं नाविल ईंदा रहंदा। मुंहिंजे ख़्याल में इहो टेक्स्ट चेंज थियण जो हिकिड़ी रिवायत आहे। बाक़ी नाविल जी मयार जे हवाले सां पहिरें बि ॻाल्हि करे चुका आहियूं, त उनमें काफ़ी लवाज़मात आहिनि, त उनखे उन मयारी लेवल ते खणी वञिजे, उनखे एडिटिंग जी लेवल ते खणी वञिजे, उनखे असां सफ़ाई वारे लेवल ते खणी वञिजे, ऐं असां वटि पब्लिशर जेके आहिनि उहे इनखे प्रोफेशनल लेवल ते खणी वञनि, त मां सम्झां थो त सिंधी नाविल काफ़ी पंहिंजे टेक्स्ट में मतन में नओं नाविल थी उभरी सघे थो। ऐं असां ॾिसी सघंदासीं त असांजो जेको मौजूदा दौर वारो नाविल आहे उहो विक्टोरियन दौर जो नाविल थी करे उभरी सघे थो, ऐं उनखे असां उहा आवाज़ ॾेई सघूं था इन दौर में बि। ज़बरदस्त। कलीम, अवां खां हिकु सवाल, त तव्हांजो जेको नावल आहे कहाणियुनि जो शहर, उन में अवां जादुई हक़ीक़त निगारी, माना उहा ॾेखारी आहे, उनजी का ख़ासि वजह? अच्छा, उन खां जेको मुंहिंजा पहिरीं वारा नॉवेल आहिनि, माइक खे वेझो करियो, उन में बि मैजिक रियलिज़म जो उहो एलिमेंट आहे। असल में छा आहे जो मैजिक रियलिज़म में तव्हां वटि क्रिएटिव जेके उहे आहिनि पंहिंजो स्किल्स उनखे टैप करण जो तमामु घणो स्कोप हूंदो आहे। मिसाल तौरु हिकिड़ो रियलिज़म या सोशल रियलिज़म में हिकिड़ो वाक़ियो थिए थो, उहे इलाही नॉवेल निगार या कहाणीकार एज़ इट इज़ जीअं रिपोर्टिंग थींदी आहे उअं ई लिखी छॾींदा, ऐं लिखियो बि वियो आहे घणो उन में, ऐं फ्लैश फिक्शन में बि उहो अची थो वञे रिपोर्टेज वारो एलिमेंट। त जेको मैजिक रियलिज़म आहे उहो तव्हांखे जेके तव्हांजो क्रिएटिव स्किल्स आहिनि उनखे ऐं पंहिंजे अंदरि में जेके तव्हांजो डार्क साइड्स आहिनि पंहिंजूं, उन्हनि खे एक्सप्लोर करण में वधीक मदद कंदो आहे। त माना हिकिड़ी तव्हां ऑर्डिनरी आम दुनिया खां हटी करे का ॿी दुनिया एक्सप्लोर करण जी कोशिशि कंदा आहियो, उहा ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियो, ऐं उहो ईअं ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियो त इहा रियल आहे, जंहिंजे लाइ अंग्रेज़ी में मेक बिलीव जो टर्म इस्तेमालु थिए थो। त तव्हां उहो यकीन ॾियारण जी कोशिशि कंदा आहियो त हिकु हीअ दुनिया हीअं बि थी सघे थी, ऐं उन में जेको आहे सो मैजिक रियलिज़म में इहो स्कोप तमामु घणो तव्हांखे मिली वेंदो आहे एज़ अ राइटर, त तव्हां डिफरेंट शयुनि खे उन अंदाज़ में ॾेखारे सघो, ऐं जॾहिं पढ़ंदड़ उनखे पढ़े त उहो इहो सोचे त ईअं बि थी सघे थो। हाणे उन में जेके ॿ टे अहम एलिमेंट्स आहिनि उन्हनि मां हिकिड़ो आहे ड्रीम सीक्वेंस जो, जेको किरदारु ड्रीम्स में हलियो वेंदो आहे ऐं पोइ ड्रीम्स में हू फ्रेगमेंटेशन्स में हलियो थो वञे। त उन में छा आहे त स्टोरी हिकिड़े हंधि उनजी हिकिड़ी स्टोरी ब्रेक थी थिए, वरी ॿी स्टोरी शुरू थी वञे, त इहा जेका फ्रेगमेंटेशन थी अचे इहा स्टोरी टेलिंग जे आर्ट में हिनखे चइबो आहे स्टोरी विद इन स्टोरी। ऐं जेके बि वॾा असांजा दुनिया जा आलमी अदब में नाविल लिखिया वञनि था या स्टोरी टेलिंग जे हवाले सां, जंहिंमें सभिनी खां अहम मिसाल 1001 नाइट्स जो ॾिनो वेंदो आहे, त उहो ईअं उन स्टाइल में आहे त स्टोरी करेक्टर हिकिड़ो अचे थो, उहो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़ी नई स्टोरी शुरू थो करे छॾे। त मुंहिंजो जेको हीउ नॉवेल आहे उन में मूं कोशिशि कई आहे त ईअं कयां त पंहिंजो जेको स्टोरी टेलिंग जो स्किल आहे पहिरीं मां पाण त एक्सप्लोर कयां त उहो केतिरे ताईं आहे, ऐं हिकिड़ी स्टोरी मां ॿी स्टोरी कढी सघां थो या न। त उन खे एक्सप्लोर कंदे कंदे मां जेको आहे सो इहो नॉवेल उन में इहो जेको एलिमेंट आहे उहो डोमिनेंट थी वियो आहे। हालांकि उन में ॿियो एलिमेंट बि आहे, उन में डार्क ह्यूमर जो एलिमेंट बि आहे, मेटाफिक्शन जो एलिमेंट बि इन नॉवेल में आहे। ॿियो इन में जेको मूं सभिनी खां अहम तजुर्बो मैजिक रियलिज़म जे हवाले सां कयो आहे, उहो जेको करेक्टर आहे उहो ॿिनि मुख़्तलिफ़ टाइम्स में ट्रेवल थो करे। हिकिड़ो हू हिकिड़ी सदी पोयां जो ट्रेवल थो करे ऐं हिकिड़ी सदी अॻियां जो, ऐं उन में वेंदे वेंदे हू जेको आहे सो अॻियां अची वरी ज़िया पीरियड ताईं अची थो वञे। उन में जेके हू थियनि थियूं मज़हबी ऐं जेके कानून लागू कया था वञनि, उन जे करे जेको क्यास पैदा थो थिए उन जी निशानदेही थियल आहे। वरी हू हिकिड़ी पोईं सदी में हलियो थो वञे, वरी उते जेको आहे सो माण्हुनि जा रवैया ऐं ईअं वरी ईअं माना फ्रेगमेंटेशन्स में उन स्टोरी लाइन खे वञण खां पहिरें
त असां जेकॾहिं मजमूई नाविल जी सतह जी ॻाल्हि कयूं त वधीक बहितरु आहे। ऐं थोरो मां हिते हिकिड़ी ॻाल्हि सां थोरो इख़्तिलाफ़ु ज़रूरु पंहिंजे नौजवान दोस्त सां कंदुसि। फ्लैश फिक्शन खे रिपोर्टिंग चवणु त पोइ टॉलस्टॉय बि रिपोर्टर हो, सादत हसन मंटो बि रिपोर्टर हो, फ्रांस काफ्का बि रिपोर्टर हो जिन फ्लैश स्टोरीज़ लिखियूं आहिनि। फ्लैश फिक्शन अॼु जी ॻाल्हि कान्हे का, सदियुनि खां एसुप जी आखणियुनि खां वठी खणो, काफ्का ताईं हलिया अचो, मंटो ताईं हलिया अचो, उन्हनि नंढड़ी कहाणी लिखी आहे। पोइ उन महिल उनखे उन्हनि मुख़्तस अफ़सानचा चयो, छा बि चयो, पोस्ट कार्ड स्टोरी, फ्लैश फिक्शन मुख़्तलिफ़ जा। त इन सां मूंखे इख़्तिलाफ़ु आहे। उहा क्रिएटिव आहे ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में पूरी ॻाल्हि बयानु करणु उहो हिकिड़ो आर्ट आहे। टॉलस्टॉय 10 लफ़्ज़नि में कहाणी लिखी हुई, त इन सां मूंखे थोरो इख़्तिलाफ़ु आहे। ज़बरदस्त। हुनखे रिपोर्टिंग मां कॾहिं बि तस्लीम न कंदुसि। हाणे रियलिज़म में तव्हां कोशिशि कंदा आहियो त इवेंट जीअं थियो आहे एज़ इट इज़ उनखे तव्हां ॾेखारे सघो, ऐं इहो जेको आहे सो जर्नलिज़म सां घणो वेझो हूंदो आहे। इवन चेकऑफ ते जेको रियलिज़म आहे उन ते बि कुझु अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जिन खे उन्हनि रिपोर्टेज जो नालो ॾिनो आहे। इवन सादत हसन मंटो जी कहाणियुनि खे बि हींअर मूं हुनजो ताज़ो ई पढ़ियो पिए, उन ते बि तबसरो थियल हो त इहो रिपोर्टेज वारो स्टाइल आहे। त रियलिज़म में छो जो असांखे एक्चुअल वर्ल्ड ॾेखारणी पवंदी आहे त जीअं इवेंट थियो आहे उअं ई उनजी अकासी कयूं, त उहो जेको असांजो क्रिएटिव एलिमेंट जेको उहो हूंदो आहे, फिक्शनलाइज़ करण जो मार्जिन जेको आहे उहो घटिजी वेंदो आहे। कलीम हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे मां तव्हांखे ॿुधायां त फ्लैश फिक्शन जेको लिखियो वञे पियो, मुंहिंजो हुन में इंट्रस्ट आहे। मुंहिंजो ताज़ो हींअर ॿ ॾींहं पहिरें किताबु आउट थियो आहे। तव्हां उन ते मूंखे पाण खे ॻाल्हाइणो कोन्हे को, पर तव्हां मैजिकल रियलिज़म बि तव्हांखे हुन में मिलंदो, फैंटेसी मिलंदी, साइंस फिक्शन मिलंदी, पुरसरारत मिलंदी। त उन पुरसरारत खे तव्हां साइंस फिक्शन खे किथे रखंदो था रिपोर्टेज में? त बहरहाल इहो इख़्तिलाफ़ु हिक ॿिए सां असांजो राइट आहे। मां तव्हांजे राय जो एतिराम कयां थो। जी शमीन, तव्हां ॻाल्हि खे वधायो। अमर लिगारी सां शायदि मुंहिंजे आवाज़ जो को मसइलो थिए पियो। हाणे पाण सुवाल स्लो करे पुछां पई, उमेदु तव्हांखे सम्झ। साईं ज़ैब सिंधीअ सां मिलंदड़ जुलंदड़ सुवाल त हींअर जेका 89 जा जेको नावल आहे, अवां उनखे कीअं था ॾिसो? आउं सम्झां थो त जेका असां वटि 89 आहे उनखे उनखे जेको नाविल विरसे में मिलियो आहे सिंधी जो, उहो असल में ईअं न मिलियो आहे जीअं नाविल अंग्रेज़ी में लिखियो वियो आहे या जीअं ॿियनि ॿोलियुनि में लिखियो वियो आहे। असां वटि नाविल ईअं सम्झो त खणी त उहो को मरहलनि मां या मुख़्तलिफ़ फेज़िस मां निकिरी न आयो आहे। ऐं जीअं मिसाल मिर्ज़ा कलीम बेग जो असां ॾिसूं था त जेको होमली नाविल हुन लिखिया, त उन खां बाद में फ़ौरन ई असां विरहाङे थियण खां बाद में असांखे नाविल हिकिड़ी ॿी शक्ल में मिले थो, जेको रोमेंटिक क़िस्म जो नाविल आहे या ॿोली जे बचाव में आहे, या असांखे हिकिड़ी जेको आहे जेके सिंध सां 1 यूनिट में मसइला पेश थिया, असां हिकिड़ी तारीख़ जो रिवाइवल करिणो पियो, जंहिंमें नाविल जो हिकदमि मौज़ू जेको आहे उहो तब्दील थी वियो ऐं उनजो जेको नैरेटिव स्टाइल हो उहो जेको सोशल रियलिज़म आहे उन जे असर हेठि लिखियो वियो। हाणे उन खां बाद में असां जॾहिं ॾिसूं था त नाविल जी जेका डेवलपमेंट आहे एज सच ईअं न थी जीअं अॻिते अचूं था त नाविल जीअं माणिक जे हुन में अचे थो त माणिक सिधो सऊं हिकिड़ो ॿाहिरीं अदब जो असरु क़बूलु कयो ऐं उनखे हुनजी जेका उन ज़माने में जेका फ़र्द जी या खणी चऊं पाण त उनजी जेका अंदरूनी कैफ़ियत हुई या माण्हू सां जेको ॿाहिरियों जबर हो, उन ॿिन्ही खे मिलाए हुन हिकिड़ो नाविल जेको आहे साह मुठ में या लुड़ंदड़ नसल या ॿियूं शयूं जेके आहिनि ॾिनियूं। त ईअं आउं सम्झां थो नाविल जेको हिन टाइम असां वटि पहुतो आहे त उहो कंहिं हिकिड़े फेज़ मां लंघी न आयो आहे, उहो माना एब्रप्टली असां वटि आयो आहे। माना उनजो जेको असरु आहे उहो एब्रप्ट आहे। माना हाणे को असांजो दोस्त जेको आहे उहो कंहिं हुन ते पियो सोशल रियलिज़म में पियो लिखे, को ट्रांस रियलिज़म में पियो लिखे। मिसाल आराधनी नाविल आहे, तव्हां ॾिसो त उन में जेको हुन टेक्निक इस्तेमालु कई आहे उहा मोस्टली त जेको स्टार्स ऐं उन एंगल में हुनखे ट्रांस रियलिज़म में खणी वई आहे। त उहा जेका हीरोइन आहे उहा हिकिड़ी ॿिए सियारे जी मख़लूक आहे। त ईअं तव्हां ॾिसो त उहो उनजो असां वटि मिसाल अॻु में नाविल में नथो मिले सिंधी में, त हिकिड़ो एब्रप्ट माना असरु उन क़बूलु कयो आहे। त इन नमूने सां असां ॾिसूं था त
सिंधी में जेको असां वटि साइकोलॉजिकल नाविल आहे त उहो जीअं मिसाल अख़लाक़ अंसारी जो नाविल अॾोही आहे। तव्हां उन खां अलावा असां उन में अचूं था जेके असांजा ॿिया नाविल आहिनि जीअं कलीम आहे त कलीम वटि छा आहे त कलीम जी जेका पहिरीं शुरूआत आहे उहा त हुन तारीख़ी सब्जेक्ट्स खां शुरू कई आहे, पर टेक्निक में जेका ओचितो कलीम खणी आयो आहे उनखे मेटा लिटरेचर में या पाण चऊं पोस्ट मॉडर्निज़म में, त उन में मल्टी नैरेटिव्स जी जेका ॻाल्हि असां कयूं था उहा असां वटि सिंधी में अॻु में न आहे। त ईअं तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ नाविल में असां वटि जेको इन्फ्लुएंस आहे उहो को माना सीक्वेंस में न आहे। जीअं असां अंग्रेज़ी नाविल में ॾिसूं था त अंग्रेज़ी नाविल असां वटि रोमेंटिसिज़म खां पोइ नेचुरलिज़म में अचे थो, नेचुरलिज़म खां बाद में असां रियलिज़म में अचूं था, रियलिज़म खां पोइ मॉडर्निज़म में अचूं था, मॉडर्निज़म खां पोइ पोस्ट मॉडर्निज़म में अचूं था, हाणे पोस्ट ह्यूमनिज़म में हले पियो नाविल। त असां वटि सिंधी में नाविल एज सच अहिड़े क़िस्म जी का बि शइ न रही आहे। त इन करे आउं चवंदुसि त जेको हींअर नाविल आहिस्ते आहिस्ते माना हिकिड़ो सेटल थिए पियो, माना घणा नाविल जीअं लिखजनि पिया त उहो हिकिड़ो सेटल डाउन थिए पियो, त उन जो असांखे हाणे कैटेगरीज़ ठाहिणु खपनि त भई नाविल असां वटि हींअर ताईं जेको अची चुको आहे भले कहिड़ो बि आहे। जीअं पंहिंजे ज़ईब सिंधी साहिबु चयो त नाविल असां वटि जेको आहे उन ते मिक़दार जी वधीक अहमियत आहे, उहो डेवलप तॾहिं थींदो जॾहिं मिक़दार न पर मयार जेको आहे वधीक अहम थींदो, मिक़दार जे हिसाब सां न। पर आउं चवंदुसि त मिक़दार में अचे, छो त असां वटि सिंधी नाविल त एतिरो हो ई कोन जो असां चऊं त असांखे हींअर ई मयार खपे, असांखे मिक़दार पहिरियां खपे त जीअं असां उनखे कैटेगराइज़ करे सघूं, कैटेगराइज़ खां पोइ असां मयार खे ॾिसूं त उनजो मयार कीअं थो बीहे। त आउं सम्झां थो त फ़िलहालु जेको नओं नाविल आहे उनजी घाड़ेटे में ॿोली में इलाही कचायूं आहिनि, पर अॻिते हली आउं सम्झां थो त जेको नाविल आहे उहो वधीक पको थींदो। जीअं हाणे कलीम जो नाविल कहाणियुनि जो शहर आहे त आउं सम्झां थो त ॾाढो टिपिकल नाविल आहिनि लिखियो आहे, माना इट्स अ वेरी कॉम्प्लेक्स नाविल, त एतिरो सवलो न आहे उनखे पढ़णु। जेकॾहिं को माण्हू नाविल खे पढ़ंदड़ हूंदो, ख़ासि करे पोस्ट मॉडर्न नाविल खे, जॉन बार्थ खे पढ़ंदड़ हूंदो, या जेको आहे मुख़्तलिफ़ जेके असांजा पोस्ट मॉडर्न नाविलिस्ट आहिनि, नाविल रुशदी आहे, जॉन फाउल आहे, तव्हां अहिड़े नाविलिस्टनि खे जॾहिं पढ़ंदो उनजो टेस्ट हूंदो तॾहिं वञी हू उन नाविल खे कैच करे सघंदो। पर इहे तजुर्बा थियणु खपनि, छो त अंग्रेज़ी में बि तजुर्बा थिया आहिनि, ईअं न आहे त को तजुर्बा न थिया आहिनि, पर उहे हिकिड़े सीक्वेंस में थिया आहिनि। असां वटि ईअं न आहे, असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, मिसाल मुमताज़ बुखारी जो नाविल क्लास 4 जी महबूबा आहे, त क्लास 4 जी महबूबा आउं सम्झां थो ॾाढो कॉम्पैक्ट नाविल आहे, माना उहो हिकिड़ो उन नाविल खे अलाए छो अकेडमिक्स में ख़ासि तौर यूनिवर्सिटीज़ में डिस्कस न कयो वियो आहे, पर जीअं तारिक आलम जो नाविल आहे, जीअं उन मथे आयो उभरी आयो, तीअं उन क्लास 4 जी महबूबा खे उभरी अचणु खपंदो, छो त उहो ॾाढो हिकिड़ो मां सम्झो प्लाट जे हवाले सां, ट्रीटमेंट जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, हर लिहाज़ सां हिकिड़ो कंप्लीट क़िस्म जो नाविल आहे। त ईअं ॿियो जेको नाविल हुन लिखियो तुंहिंजो इंतज़ारु करिणो पवंदो, त उहो वरी ट्रांस रियलिज़म में आहे, उनजा कैरेक्टर मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि। त ईअं आउं सम्झां थो त नाविलनि में अॼुकल्ह जी जेका टही आहे उहो मुख़्तलिफ़ तजुर्बा करे पई, त असां हिकिड़े एक्सपेरिमेंटल जेको आहे फेज़ मां गुज़रूं पिया, ऐं सम्झां थो अॻिते हली जेको आहे सेटल डाउन थींदो। सही। अमर अवां जे ॻाल्हि खे कंटिन्यू करियूं था। डॉक्टर मुबारक साहब खां सवाल त आलमी लेवल ते हींअर अगरि असीं ॾिसूं त नावल में कहिड़ा कहिड़ा जदीद लड़ आया आहिनि? नाविल जे जदीद लाड़नि जे हवाले सां आलमी लेवल ते ॾिसंदासीं त असांखे काफ़ी शयूं मिलंदियूं। सभ खां पहिरियों त साइंस फिक्शन आहे, काज़ो इशिगोरो जो क्लारा एंड द सन या नेवर लेट मी गो, डिस्टोपियन क़िस्म जा नाविल्स आहिनि। उनखां सवाइ उनखे जेकॾहिं असां सिंधी में ॾिसूं त असां वटि अञा आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते के नाविल लिखिया कोन विया आहिनि, पर जेकॾहिं नाविलनि जे मयार जे हवाले सां गुज़िरियल दफ़े जेका ॻाल्हि कई मूं त उनमें कुझु शयूं ऐड कंदुसि। त मिसाल तौरु असां वटि इको सिस्टम आहे, इको सिस्टम ते असां वटि नाविल पहिरें न हुया, पर हाणे असां वटि इको सिस्टम ते नाविल आहिनि। मक्खी खां मोकिलाणी, बख़्तावर मक्खी जी, या ताज़ो अब्बास कुरैशी जो वणु जेको ट्री ते हिकिड़ो नाविल आयो आहे, उन में असां इको सिस्टम खे एड्रेस करण जी कोशिशि कई आहे, त शयूं अचनि थियूं पियूं। इको सिस्टम या इको किटिज़म, हाणे ॻाल्हि इको किटिज़म खां वधी करे इको फेमिनिज़म ते वञी पहुती आहे।
पोस्ट इको फेमिनिज़म पोस्ट इको किड्सम वारी ॻाल्हि बि अची वई आहे, पोस्ट ह्यूमनिज़म वारी जीअं अमर लगारी साहब ॻाल्हि कई आहे त माना तव्हांजा किरदार इंसान न हुजनि, पर्सोनिफाइड हुजनि, पर उहे इंसाननि वारी महसूसात, उन्हनि वारो अक़ल, उन्हनि वारी सोच रखनि। जीअं F1 F2 FB FA आहिनि, क्लारा आहिनि द सन में, त उहे महसूसु कनि था त उते शयूं पियूं आहिनि ऐं उते जेके माण्हू ख़रीदार वञनि था पिया ऐं पोइ उहे पाण में महसूसु कनि था त भई अला करे इहो जेको सुठो ख़रीदार आहे मूंखे ख़रीद करे वञे। माना उहे जेके शयूं आर्टिकल्स उते रोबोट पिया आहिनि, उहे रोबोट महसूसु कनि था पिया त शायदि मूंखे ख़रीद करे वञे, ॿियो रोबोट सम्झे त शायदि मूंखे ख़रीद करे वञे, ऐं हू पोइ एतिरे क़दुरु इंटेलिजेंट हूंदा आहिनि जो उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ जेको कस्टमर अचे थो पियो, इहो कस्टमर इन जी चॉइस कहिड़ी आहे, मूंखे ख़रीद कंदो या ॿिए खे ख़रीद कंदो। त माना हिकिड़ी आर्टिफिशियल लेवल ते शयूं एतिरियूं वधी वियूं आहिनि, उहे तजुर्बा थिया आहिनि। उनखां जेकॾहिं थोरो पहिरियों वञो मैरी शेले जी फ्रैंकस्टाइन ते, त इहो हिकिड़ो ॾाढो अजीब डिस्टोपियन क़िस्म जो नाविल हो जंहिंजा तजुर्बा असां वटि अञा ताईं कोन थिया आहिनि। ब्रेव न्यू वर्ल्ड हग्ज़ले जो जेको नाविल हुयो, साइंस त जेनेटिक्स खे या ॿियनि शयुनि खे बाद में डिस्कवर कयो, पर नाविलनि उनखां पहिरें उन्हनि खे जेको आहे इमेजिनेटिव करे छॾियो हुयो, इमेजिनाइज़ करे उन्हनि खे अॻिते पेश कयो त हाणे जेका ईंदड़ वर्ल्ड आहे, दुनिया, उहा कीअं हूंदी ऐं उन्हनि जी पैदावार वारियूं शयूं कहिड़ियूं हूंदियूं, उन वटि जज़्बा अहसास कहिड़ा हूंदा। नाविल जे तजुर्बनि जे हवाले सां जेके आलमी लेवल ते शयूं मौजूदु आहिनि, प्लाटलेस वारी ॻाल्हि जेका हुई, असां वटि हरूभरू कहाणी में मक़सदु ॻोल्हियो वियो, अख़लाक़ियात ॻोल्ही वई, तारीख़ में हीरो थियण वारो ॻोल्हियो वियो, मोहबत खे ॻोल्ही वई, हरूभरू इहे शयूं, पर समाजी मसइला जेके साइकोलॉजिकल इशूज़ आहिनि उहे कोन ॻोल्हिया विया। पीटर हैंडके नोबल प्राइज़ विनर आहे, उनजो हिकिड़ो नाविल हुयो त गोलीज़ एंग्ज़ाइटी एट द पेनल्टी किक। हाणे उन सॼे नाविल में तव्हां ॾिसो त को वाक़ियो कोन थो थिए, सॼे नाविल में बिल्कुलु जीअं वेटिंग फॉर गोडो ड्रामो आहे असां वटि, उन में बि प्लाट आहे कोन, प्लाटलेस हिकिड़ी ॻाल्हि आहे, त ईअं पीटर हैंडके वारे नाविल में प्लाट आहे कोन। जीअं रसूल मेमन साहब जो नाविल आहे कुता, त उन में बि को प्लाट जी का ॻाल्हि कोन्हे। हरूभरू तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त प्लाट कहिड़ो आहे, उन में स्टार्टिंग कहिड़ी आहे, मिडिल कहिड़ो आहे, उनजी एंड कहिड़ी आहे, क्लाइमेक्स एंटी क्लाइमेक्स कहिड़ी आहे, उन्हनि शयुनि में असां फासी पवंदासीं। ईअं कलीम बुट जे नाविल मिसाल तौरु कहाणियुनि जो शहर आहे, हाणे उन में बि तव्हां जेकॾहिं वेही करे उहे ट्रेडिशनल जेको ओल्ड स्क्रिप्ट आहे या टेक्स्ट आहे, उहो वेही करे ॾिसंदो त तव्हांखे कोन मिलंदो, उहो प्लाट तव्हांखे कोन मिलंदो, पर हिकिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके माण्हुनि वटि अचनि थियूं पियूं, उहे पहुचनि थियूं। मिसाल तौरु इहे सभु तजुर्बा जेकॾहिं असां ॾिसूं कलीम बुट जा, साईं अकबर सुमरे जा, या रज़ाक सहते जा, वाहिद सुमरे जा, या जेके जेके नाविल असां वटि आहिनि उन्हनि खे ॾिसूं त असां वटि ईअं लॻे थो पियो त असां वटि मॉडर्निस्ट नाविल हाणे स्टार्ट थिए थो पियो। मॉडर्निज़म में जेके नाविल ते तजुर्बा कया विया, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जा नाविल हुजनि या एब्सर्डिटी वारा नाविल हुजनि या एग्ज़िस्टेंशियलिस्ट नाविल जेके हुजनि, त उहे जेके तजुर्बा मॉडर्निज़म जे स्टार्ट में थिया, हाणे त पोस्ट मॉडर्निज़म खां ॻाल्हि अॻिते वधी वई आहे, पर मॉडर्निज़म वारा नाविल एक्चुअली असां वटि हाणे पिया स्टार्ट थियनि, ऐं उहे बि मयार जे हवाले सां जेके बि आहिनि उहे बाद में ॻाल्हाईंदासीं, छो त असां वटि उहे नक़ाद बि कोन्हनि, ऐं जेकॾहिं केरु ॻाल्हाए थो नाविल ते त उहे पाण में विड़ी बि पवनि था, ऐं कीअं बि करे नाविल निगार वरी जस्टिफाए बि करे थो त नाविल इहो छो आहे, पर उन जे लाइ हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे त असां उनखे कैटेगराइज़ कयूं, उहो मिक़दार जी सूरत में असां वटि नाविल मौजूदु हुजणु खपनि। जेके तजुर्बा दुनिया में मॉडर्निज़म में थिया, उहे तजुर्बा असां वटि हाणे पिया थियनि। पोस्ट मॉडर्निज़म वारो पीरियड अञा पोइ ईंदो, पर एब्रप्ट वारी ॻाल्हि अमर लगारी साहब कई त असां वटि हिकिड़ो नाविल ईअं लॻे थो त मैरी शेले जी फ्रैंकस्टाइन जो तजुर्बो आहे, हिकिड़ो नाविल असांखे ईअं लॻे थो त हुग्ज़ले जे ब्रेव न्यू वर्ल्ड आहे, हिकिड़ो नाविल ईअं लॻे थो त मॉडर्निस्ट नाविल आहे, हिकिड़ो नाविल ईअं लॻे थो त जीअं पोस्ट मॉडर्निस्ट नाविल आहे, हिकिड़ो नाविल ईअं लॻे थो जंहिं विक्टोरियन नाविल आहे। सरमद चांडे जो नाविल शाह लतीफ़ ते ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो नाविल आहे, क्लासिकल क़िस्म जो नाविल आहे। उन नाविल में तव्हां ॾिसंदो त रुॻो ईअं कोन ॾेखारियल आहे त शाह अब्दुल लतीफ़ भुट्टा हिकिड़ो हीरो आहे, उहो सभु कुझु करे थो, तब्दील करे छॾे थो शयूं, पर उन सां गॾोगॾु समाजी हालतूं कहिड़ियूं हुयूं, उन वक़्तु जेका सूरत हाल उहा कहिड़ी हुई, ऐं उन सूरत हाल में जेके माण्हू हिक ॿिए सां उथिया वेठा पिए या जेके असांजो वैल्यू सिस्टम डेवलप थिया पियो, उहे कहिड़े क़िस्म जा हुया, उहे सॼियूं शयूं बि हुयूं। डॉक्टर साहब टाइम जी असल में तंबी अचणु शुरू थी चुको आहे, त बाक़ियुनि खां साईं ज़ैब अवां खां हिकु सवाल, त पाण वटि जेको दुनिया लेवल ते अगरि असां ॾिसूं था त नावल में तर्जुमे खे वॾी अहमियत आहे, पर पंहिंजे सिंधी नावल में तर्जुमे खे अहम छो नथो सम्झो वञे? सवाल जवाबु थोरो मुख़्तसर 5 मिंट आहिनि पाण वटि। सिंधी नावल तर्जुमो कया विया आहिनि, घणा न सही, थोरा सही,
मां सम्झां थो त आगा सलीम जो नाविल बि को तर्जुमो उर्दू में मूंखे यादि पवे थो, जेकॾहिं मां भुलिजां नथो। ऐं तारिक आलम जो ताज़ो हुननि जे दोस्तनि इस्लामाबाद दोस्तनि ट्रांसलेट करायो ऐं उहो छपियो। मुमताज़ बुखारी जो क्लास 4 जी महबूबा, उहो तर्जुमो छपियो। इतफ़ाक़ सां मूं हिकिड़ो ई नाविल लिखियो आहे, 2011 में लिखियो, सीता ज़ैनब 14 में उहो उर्दू में ट्रांसलेट थियो। ट्रांसलेटर जी मूंखे ख़बर न आहे, कुवैत में रहंदो, अॼु ताईं मुलाक़ात न थी आहे, वापसि मोटी आहे, मुलाक़ात न थी आहे। त उहो 2014 में वरी हुन छपियो, क्लासिक पब्लिशर लाहौर, उर्दू में छपियो हींअर दिसंबर में, इंडिया में बि छपियो आहे। त सिंधी नावलनि जा कुझु न कुझु तर्जुमा ईअं नज़र अचनि था पिया। ऐं उहो वरी आहे त अॻिलो पसंदि नापसंदि ते आहे, या त हिकिड़ा दोस्त सिंधी दोस्त असांजा पाण ट्रांसलेट कनि था पिया, को ॿाहिरि वेठल माण्हू ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी सम्झंदड़ माण्हू, मिसाल शाहिद हिन आई आहे, वरी 4-5 किताब आहिनि हुनजी सिंधी शॉर्ट स्टोरीज़, सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज़ जा किताब ईंदा रहिया आहिनि। त उन ई माण्हू हे नाविल ट्रांसलेट कयो हो मुंहिंजो। ऐं जेका शइ अपील कंदी तो पाण ई थींदी वक़्त सां गॾु। यकीनन जेकॾहिं 3-4 नाविल ट्रांसलेट थिया आहिनि त उर्दू में त ध्यानु छिकाईंदा त उहे माण्हू ॿिया नाविल बि ॻोल्हींदा त पढ़जनि, सिंधी नाविल खे पढ़िजे। मां किथे वञा थो इस्लामाबाद में, लाहौर, किथे दोस्त अक्सर चवनि था त सिंधी कहाणी जेका आहे ॾाढी मज़बूत आहे। उर्दू वारा बि चवनि था, पंजाब वारा बि चवनि था त पाकिस्तान में सिंधी कहाणी ॾाढी मज़बूत लिखी पई वञे। हाणे उन वटि शायदि उहो उर्दू में तर्जुमा पहुचनि था असांजूं सिलेक्टेड स्टोरीज़ जूं, त छंडिजी छाणिजी जेके पहुचनि थियूं त हिकिड़ो पॉज़िटिव इम्प्रेशन आहे त सिंधी कहाणी त तमामु घणो तर्जुमो थिए थी पई। ऐं जॾहिं उर्दू में थिए थी त उर्दू खां पोइ अंग्रेज़ीअ में ॿियनि ॿोलियुनि में वञे थी। ख़ुदि मुंहिंजूं ॿोलियूं शॉर्ट स्टोरीज़ उहो 12 ॿोलियुनि में त इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त अची वियूं आहिनि। त इहे शयूं वञनि थियूं ऐं असांजूं वेंदियूं यकीननि, इन में उमेदु रखी सघिजे थी। कलीम अवां खां मुख़्तसिर सवाल जो मुख़्तसिर जवाबु, त पंहिंजी जेका अॼुकल्ह जो जेको नावल लिखिजे थो पियो उन में नवाण कीअं आणिजे? अॼु जो जेको सिंधी नाविल आहे उन में काफ़ी सुठा तजुर्बा थियनि पिया। हींअर ताज़ो अख़्तर हफ़ीज़ जो जेको नाविल आयो आहे कैफ़े अदब, उन में जेको आहे सो मेटा फिक्शन जे हवाले सां तजुर्बो कया। मेटा फिक्शन मां मुराद त अहिड़ो फिक्शन जेको फिक्शन खे डिस्क्राइब करे, ऐं हुनजो जेको प्लॉट आहे ऐं हुनजो जेको किरदारनि जी डेवलपमेंट आहे उहा ॾाढी नया स्टाइल में हुन कई आहे। ॿियो हिकिड़ो नाविल आहे मिस कॉल, साईं वाहिद सुमरे साहब जो। उन में जेको आहे सो मॉडर्न टेक्नोलॉजी खे उन्हनि यूज़ कयो आहे। ऐं उन में उहो आहे रोमेंटिक नाविल, लव स्टोरी आहे, पर उन में मॉडर्न टेक्नोलॉजी, पोइ कराची जा सियासी समाजी हाल, त उन में उन्हनि ॾाढी सुठी टेक्निक यूज़ कई आहे। हिकिड़ो ॿियो आहे सस्ती टेबल महांगी कुर्सी, उनजो जतोई कामरान जो, उहो आहे त पंहिंजो उन में एपिस्टलरी नॉविल, पर उन में उन जेको वजूदी बहरान या आइडेंटिटी क्राइसिस आहे उनखे प्लॉट करे ऐं पोइ वरी उहो रेग्स टू रिचिज़ में वञे थो, त उहो ॾाढो हिकिड़ो सुठो तजुर्बो आहे सिंधी नाविल में। ऐं अकबर सुमरे साहब जो जेको नाविल आहे खुमाच, उहो पोस्ट 9/11 नॉविल्स जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त तजुर्बो आहे। ईअं सिंधी नाविल में रोमेंटिसिज़म जे हवाले सां सुठा नाविल लिखिया विया आहिनि। त इहे कुझु तजुर्बा आहिनि। हिकिड़ो नाविल ॿियो आहे हिन जो हैदर दरिया जो, जंहिंमें उन टेक्निक में जेको आहे सो फेबलिस्ट स्टाइल में, माना हिकिड़ो नंढा जीव आहिनि माकुड़ा वग़ैरह, उन्हनि खां उन स्टोरी बयानु कराई आहे। त इहो हिकिड़ो नओं तजुर्बा आहे। त ईअं कुझु तजुर्बा थिया आहिनि सिंधी नाविल में जेके नवां। अमर, हिन सेशन जो आख़िरी सवाल अवां खां, त ही को बि नावल लिखण जे लाइ, सुठे नावल लिखण लाइ हिकिड़े नावल निगार खे घटि में घटि केतिरो वक़्तु खपे? हिकु सुठो नावल लिखण लाइ हिकु नावल निगार खे घटि में घटि बि केतिरो वक़्तु खपे? असल में मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सुवाल जेको आहे इन जो सुठे नावल लिखण जो टाइम सां त को वास्तो कोन्हे। आउं सम्झां थो, जेसीं ताईं मुंहिंजो तजुर्बो आहे एज़ ए स्टूडेंट ऑफ लिटरेचर, छो जो असां पढ़ियो विया आहे त राइटर चवंदा आहिनि मूंखे 10 साल थी विया, मूंखे 30 साल थी विया लिखण में, मूंखे 50 साल थी विया।
मां सम्झां थो इहो हिकिड़ो फुज़ूल क़िस्म जो सुवालु आहे त हाणे तव्हां ॾिसो असां वटि हिकिड़ो नंढो मिसाल आहे त रासीलास जो मिसाल था ॾियूं जेको सिंधी में ट्रांसलेट थियल आहे। हाणे रासीलास जेको सैम्यूअल जॉनसन लिखियो उहो 6 ॾींहंनि में लिखियो। इट वॉज़ 6 days इन 6 days ऐं उहो अॼु क्लासिक आहे ऐं उहो अॼु असांजी यूनिवर्सिटियूं पढ़ाइनि थियूं ऐं तव्हां ॾिसो सभिनी यूनिवर्सिटियुनि में एज ए प्रोज़ लिटरेचर में पढ़ायो थो वञे रासीलास खे। त चवण जो मतिलबु आहे इहो ईअं न आहे त को सिर्फ़ु टाइम खपे शइ खे। हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त नाविल लिखण लाइ आउं सम्झां थो त तव्हांखे तारीख़ खां वाक़िफ़ हुजणु ज़रूरी आहे। तारीख़ जेका आहे समाजियात आहे, तव्हांजी नेचुरल हिस्ट्री आहे, इन खां वाक़िफ़ियत ज़रूरी आहे, ॿोली खां वाक़िफ़ियत ज़रूरी आहे। इहे शयूं ज़रूरी आहिनि। ईअं न आहे त तव्हां अचो ऐं हिकिड़ो MA करे अचो या सिंधी में करे अचो, कुझु करे अचो मां नावल थो लिखां, ईअं न आहे। जेसीं ताईं तव्हांखे पंहिंजी हिस्ट्री जी ख़बर न आहे, सोशलॉजी जी ख़बर न आहे, तव्हांखे साइकोलॉजी जी ख़बर न आहे, तव्हांखे नेचुरल हिस्ट्री जी ख़बर न आहे त पोइ आउं सम्झां तव्हां सुठो नावल नथा लिखी सघो। भई टाइम जी का अहिड़ी का ॻाल्हि न आहे। आउं सम्झां थो ज़बरदस्त महिरबानी में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जेका मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ बि हैरान कोन हुजे। हिकिड़ो नौजवान नावलेट खणी आयो 100 खनि सिफ़नि जो हुजे त मूंखे हुन चयो त मूंखे यूनिवर्सिटी मां मोनोग्राफ लिखिणो हो मूंखे। पोइ मूंखे टीचर चयो त हीअ तूं नाविल तूं जेको लिखियो आहे इहो छपराए खणी आ, इहो तुंहिंजो मोनोग्राफ आहे। पोइ अधूरो लिखियलु हुउसि ऐं हुन पूरो करे वरितो। मोनोग्राफ जे तौर ते नाविल लिखायो वियो। नाविल जीअं अमर ॻाल्हि कई त टाइम जी नथो चवां मां, सीरियस थियण जी ज़रूरत आहे। कुरतुल ने हैदर 30 सालनि जी उमिरि में आग का दरिया लिखियो जेको क्लासिक उर्दू अदब जो सम्झो वञे थो। शी वॉज 30 years old। अॼु ताईं जेको आहे पंहिंजो हुन नाविल खे यादि कयो थो वञे। न उमिरि जो न टाइम जो, पर संजीदगीअ जी ज़रूरत आहे। पोइ हुन में टाइम केतिरो बि लॻे, संजीदा थियण जी ज़रूरत आहे। ज़बरदस्त सभु स्पीकर महिरबानी मां सभिनी जी, ॿुधंदड़नि जी महिरबानी। हाणे छाकाणि त टाइम ख़तमु आहे। हिकिड़ी ॻाल्हि बि कंदुसि त नाविल जे तजुर्बनि जे हवाले सां मैजिक रियलिज़म ते असांखे नाविलनि जी ज़रूरत आहे। इंटरटेक्सचुअलिटी जीअं मिखाइल बख़्तिन काफ़ी टाइम पहिरें चयो त जेको नाविल आहे उहो डायलॉग आहे हिकिड़ो। उहो डायलॉग जेको आहे समाज जो बि राइटर सां आहे, राइटर जो रीडर सां आहे, ऐं टेक्स्ट जो टेक्स्ट सां बि हिकिड़ो डायलॉग आहे। जेकॾहिं नाविल निगार सम्झे थो, सिंधी नाविल निगार, उनखे ख़बर हुजणु खपे त मुंहिंजो जेको हीउ टेक्स्ट आहे उहो डायलॉग कंहिंसां आहे। उहो पाण में डायलॉग और टेक्स्ट जे दरमियान, मिसाल तौरु शेख हयात जी शाइरी में जेकॾहिं तव्हां इंटरटेक्चुअल ॾिसंदो त हुन में तव्हांखे नज़र ईंदो कॾहिं उहो निट्शे सां मुखातिब थी ॻाल्हि करे थो, कॾहिं कंहिं ॿिए फ़िलासफ़र सां मुखातिब थी ॻाल्हि करे थो पियो। त ईअं टेक्स्ट जो टेक्स्ट सां डायलॉग हुजणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं वेस्टर्न नाविल तव्हां ॾिसंदो त कॾहिं कॾहिं उहो बाइबल सां डायलॉग कंदे बि नज़र ईंदा तव्हांखे। त रीडर जो राइटर सां ऐं टेक्स्ट जो टेक्स्ट सां डायलॉग वारो क़िस्म तमामु ज़रूरी आहे। मेटा लिटरेचर आहे, मेटा फिक्शन आहे। उन ते पहिरियों असां वटि नाविल जा तसवुर न हुया, पर हाणे उहे तसवुर अची विया आहिनि ऐं कमु थियण खे। पर उन्हनि ते क्वांटिटी कोन्हे असां वटि। अगरि क्वांटिटी हुजे त पोइ असां उन मां ॾिसंदासीं त कहिड़ो मेटा लिटरेचर, मेटा फिक्शन वारो नाविल सुठो आहे। उन नाविल खे असांखे एप्रिशिएट करणु खपे ऐं नवां तजुर्बा बि करणु खपनि। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी सर।